नसीराबाद में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि पारां ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उम्मीदवारनि जो चवणु आहे त खेनि मुसलसल ऑफर ऑर्डर ॾियण खां इनकार कयो पियो वञे। हुननि चयो त मुख़्तलिफ़ बहाना बणाए खेनि रोज़गार खां महरूम रखियो पियो वञे। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। नसीराबाद में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि पारां ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उम्मीदवारनि जो चवणु आहे त खेनि मुसलसल ऑफर ऑर्डर ॾियण खां इनकार कयो पियो वञे। हुननि चयो त मुख़्तलिफ़ बहाना बणाए खेनि रोज़गार खां महरूम रखियो पियो वञे। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया। नसीराबाद में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि पारां ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उम्मीदवारनि जो चवणु आहे त खेनि मुसलसल ऑफर ऑर्डर ॾियण खां इनकार कयो पियो वञे। हुननि चयो त मुख़्तलिफ़ बहाना बणाए खेनि रोज़गार खां महरूम रखियो पियो वञे। ख़बर ॾींदा हलूं तव्हांखे। नसीराबाद में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि पारां ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उम्मीदवारनि जो चवणु आहे त खेनि मुसलसल ऑफर ऑर्डर ॾियण खां इनकार कयो पियो वञे। हुननि चयो त मुख़्तलिफ़ बहाना बणाए खेनि रोज़गार खां महरूम रखियो पियो वञे। नसीराबाद में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उम्मीदवारनि जो चवणु आहे त खेनि मुसलसल ऑफर ऑर्डर ॾियण खां इनकार कयो पियो वञे। हुननि चयो त मुख़्तलिफ़ बहाना बणाए खेनि रोज़गार खां महरूम रखियो पियो वञे। नसीराबाद में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उम्मीदवारनि जो चवणु आहे त खेनि मुसलसल ऑफर ऑर्डर ॾियण खां इनकार कयो पियो वञे। हुननि चयो त मुख़्तलिफ़ बहाना बणाए खेनि रोज़गार खां महरूम रखियो पियो वञे। नसीराबाद में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि पारां ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उम्मीदवारनि जो चवणु आहे त खेनि मुसलसल ऑफर ऑर्डर ॾियण खां इनकार कयो पियो वञे। नसीराबाद में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि पारां ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उम्मीदवारनि जो चवणु आहे त खेनि मुसलसल ऑफर ऑर्डर ॾियण खां इनकार कयो पियो वञे। तफ़सील मालूम कंदासीं। अलाबख्श कुरैशी लाइन ते मौजूद आहे। अलाबख्श, IBA टेस्ट पास उम्मीदवारनि ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे, छा तफ़सील आहिनि? नसीराबाद में IBA टेस्ट पास उम्मीदवार एहतजाज कयो आहे ऐं हीअ एहतजाज मुसलसल तक़रीबन 3 महीननि खां हलंदड़ आहे। हिननि जो मुतालबो आहे त असां टेस्ट पास कई आहे, मेरिट ते पास कया आहियूं ऐं उन बावजूदि असांखे ऑफर ऑर्डर इहो जवाबु ॼणा नथा ॾिना वञनि त असांखे SME कोन्हे ऐं नसीराबाद में वैकेंसी कोन्हे। हिननि जो चवणु आहे त नसीराबाद में 162 वैकेंसी मौजूदु आहिनि, छो जो 128 उस्ताद रिटायर थियल आहिनि ऐं बाक़ी उस्ताद जेको आहे उहो फोर्थ थियल आहे। हुन खां पोइ 162 वैकेंसी त अवेलेबल आहिनि ऐं SME जो वैकेंसी न हुजण जो हिकिड़ो बोगस जवाबु ॾियणु आहे असांखे बेरोज़गार रखे थो वञे। ऐं हिन वक़्तु असां उहे समूरा अंग ख़र्च गॾु कया आहिनि, उहे समूरा असां दस्तावेज़ रखी कया आहिनि जिन में असांखे साबित करे सघूं था त नई SME जी कोटा ऐं न वरी वैकेंसी जी कोटा, वैकेंसी बि आहे SME बि आहे। ऐं हिननि जो चवणु आहे त असां जल्दी सेक्रेटरी एजुकेशन में समूरा डॉक्यूमेंट्स पेश कंदासीं ऐं हुनखे ॿुधाईंदासीं हक़ीक़तूं त हितां जा लोकल डायरेक्टर एजुकेशन, डिप्टी डायरेक्टर एजुकेशन, डिग्री एजुकेशन इहे समूरा ॼाणी वाणी अहिड़ो माहौल पैदा करे विया आहिनि की असांखे नौकरियूं न मिलनि, छो जो हिन काफ़ी जाली उस्ताद भर्ती कया हुआ, उनखे जाली आजियुनि ते पघारूं मिलंदियूं। असां उन्हनि जे दस्तावेज़ रखी कया आहिनि, जाली उस्तादनि जा, जाली भर्तियुनि जा ऐं जेको उहो खज़ाने मारबेड़ जा ख़त लिखी रहिया आहिनि। हिननि जो मुतालबो आहे त जेसि ताईं असांखे ऑफर ऑर्डर न मिलंदा असांजो एहतजाज जारी रहंदो। ठीकु आहे। अलाबख्श, महिरबानी तफ़सील ॾियण लाइ।